कराची यूनिवर्सिटी में बूटा पोख मुहिम शुरू कई हुई है, जैमें बिजनेस स्कूल के शागिर्दनि पारां पंहिंजे शोबे में वणकारी बाबत तकरीब कोठाई वई। तकरीब में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के वजीर तैमूर टालपुर, वाइस चांसलर डॉक्टर ख़ालिद इराकी, उस्तादनि ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे सूबाई वजीर तैमूर टालपुर चयो त जिते भी तरक्याती या तामीराती कम शुरू किया वेंदा उते वणकारी मुहिम के लाज़मी करार ॾिनो वियो आहे। तैमूर टालपुर चयो त बूटा पोख मुहिम बाबत वजीर आज़म इमरान खान जूं ॻाल्हियूं ॿुधी मुतासिर थींदो हुयुसि, पर हाणे पाकिस्तान जो हाल ॾिसी वरितो आहे। सूबाई वजीर चयो त यूनिवर्सिटी में मुफ़्त जो वाईफाई ॾिनो वेंदो, जंहिंजी शुरूआत गर्ल्स हॉस्टल खां कई वेंदी। कंपल्सरी कर दिया है कि जहां पर भी पूरे सिंध के सूबे में किसी भी शहर में जहां पर कंस्ट्रक्शन होती है, वेदर इट्स पब्लिक और प्राइवेट, वेदर इट्स कमर्शियल, जब भी हम कोई प्रोजेक्ट लॉन्च करते हैं तो इट्स मैंडेटरी टू हैव ट्री प्लांटेशन देयर। तो जिस तरह से बिलियन ट्री प्लांटेशन की बात की थी फेडरल गवर्नमेंट ने, उस पर भी बड़ी मुझे खुशी हुई थी, बट टिल आई फाउंड आउट दैट वो बिलियन ट्री में जो है कुछ लगा नहीं है। तकरीब खां पोइ शोबे जे लान में मुख़्तलिफ़ फ्रूटनि जा बूटा पिण रखिया विया, जंहिं बाद यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बूटा पोखण जी मुहिम न सिर्फ़ शोबे में पर पूरी यूनिवर्सिटी में शुरू कई हुई आहे। कराची यूनिवर्सिटी इंतजामिया पारां 1 लाख के करीब पौधे लगाए हमारे डिफरेंट डिपार्टमेंट ने लगाए। फिर अभी रिसेंटली कोविड के बावजूद भी हमने एक इदारा है नॉरस, उनके साथ तकरीबन 1000 के करीब प्लांट का हमारा है, जो ज़्यादातर फलों के ऊपर हैं। अॼो की ड्राइव में असां इन्हनि खे पपीते जा बूटा, ॿिया जेके निम जा बूटा या मोरिंगा कुझु ॾींदा हुआसीं, ऐं प्लस जेके जेतिरा बि थी सघे असां हिननि खे 150 नंबर में बूटा हिननि खे ॾिना हुआसीं, ऐं हमेशह असां हिननि सां ताउन कंदा रहंदा आहियूं। डिफरेंट इंस्टीट्यूशन ऐं यूनिवर्सिटी सां गॾु मिली करे पियो उन्हनि खे असां ट्री डोनेट पिया कयूं, ऐं ताकी जेको असांजो माहौल ख़राबु थियो आहे, पॉल्यूशन थी आहे, उनखे असां पॉल्यूशन फ्री कराची कयूं। हलंदड़ साल में गुलनि सां गॾु मुख़्तलिफ़ फ्रूटनि जा बूटा पोखण जो पिणु फ़ैसिलो करे वरितो आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।